ॻाल्हि इहा आहे त हमाद अज़हर साहब बि फरमाइनि पिया त जेके हुनजा जाइज़ मुतालबा हूंदा असीं पूरा करे छॾींदा। अदा पहिरीं ॻाल्हाए वठो आहे न, जी हाँ, हुननि बि को महीने खां चिता ॾिना पे त भई असीं हड़ताल कंदासीं, हीअ कंदासीं, हू कंदासीं। जेके जाइज़ हुआ उहो करे जान छॾायो आहे। उअं ई अगरि इहा वरी हिकिड़ी छिप माण्हुनि ते किरणी आहे, हाणे ॿ तरफ़ा मसइला आहिनि न। जी हाँ, हीअ 100 कोड़े ऐं 100 प्याज़ वारो मिसाल आहे त पहिरीं हीअ सॼो ख़्वार थियनि पिया माण्हू पेट्रोल लाइ, लाइनूं लॻी पियूं आहिनि ऐं बकौल अपोज़िशन वारनि जे त पहिरीं अटो, पोइ खंडु, हाणे पेट्रोल लाइ बि लाइनूं लॻियूं पियूं आहिनि। त इहो तव्हां माण्हुनि खे हीअ ख़्वारी अलॻि थींदी, पोइ तव्हां हिन जा जाइज़ मुतालबा मञी वठंदो। उहो 5 रुपया वधाइण जी ॻाल्हि कनि पिया, तव्हां 2 रुपया 3 रुपए किथे वञी सटल 2.5 रुपए ते सटल कंदो, उहो छिप वरी कंहिं न कंहिं सूरत माण्हुनि ते किरणी आहे। त हीउ हिकिड़ो ॾिठो अज़ाब मूंखे सम्झ नथो अचे हुकूमतनि जो त आख़िर ही प्रोटेस्ट खे या एहतजाज खे एक्सट्रीम ते वञणु छो था ॾियनि, ऐं हिननि वटि अहिड़ी कहिड़ी जेका ताक़त हुजे थी। मिसाल हीअं चऊं न, जेके कंपनी ऑपरेटेड आहिनि, जेके पेट्रोल पंप्स आहिनि खुलिया रहंदा, कंपनी ऑपरेटेड पेट्रोल पंप्स आहिनि घणा जेके पूरत करे सघनि। मुंहिंजे हाणे कराची में केरु मूंखे ॿुधाए पियो 7 PSO जा 6-7 आहिनि, 7 पेट्रोल पंप कराची में हेॾे सारे अजगर शहर खे किथां फीड कंदा। सो ही हिकिड़ी गवर्नेंस असां वटि हिकिड़ी एटीट्यूड जेको चाहे ब्यूरोक्रेसी हुजे या असांजा वज़ीर साहिबान हुजनि, कहिड़ी बि हुकूमत में हुजनि, हू शयुनि खे लास्ट मिनट ताईं वठी वञनि ॾियनि था। सिंध में पाण अक्सर ॾिसंदा आहियूं जेसि ताईं हू प्रेस क्लब जे साम्हूं वेठा रहनि, हीअ थिए तेसि ताईं ख़ैरु थी वियो। पोइ जॾहिं हू CM हाउस ॾे वधनि था या गवर्नर हाउस ॾे वधनि था, पोइ लठियूं लॻनि थियूं, पोइ ॻाल्हियूं थियनि थियूं, पोइ जेको बि थियणो हूंदो आहे उहो थी वञे थो। त हीअ हिकिड़ी रविश ई अजीब ग़रीब आहे। ऐं दिस शोज़ के गवर्नमेंट जी या जेके गवर्नेंस कंदड़ माण्हू हुजनि था, जेके डिसीशन मेकर्स हुजनि था हुकूमतनि में, हुननि जी प्रायोरिटी किथे हुजे थी। हीअ का स्ट्रैटेजी न आहे। ऐं नथो मञा त तव्हां पेट्रोल पंप्स वारनि खे पहिरीं थकाइजे, हीअ थकणु आहे ई कोन। उहो हड़ताल कंदा, तव्हां हुन सां ॻाल्हाईंदो, चइजे त हू 2 ॾींहं बंदि कंदा त हुनजो नुक़सानु थी वेंदो। भाई नुक़सानु कहिड़ो थी वेंदो, हू ज़ाहिर पेट्रोल आहे, हू वरी जेके जंहिं ॾींहुं पहिरें ॾींहं जी हुननि जी सेल जेका आहे, उहो पोइ 2 ॾींहंनि खे कॉम्पनसेट करे छॾी चुकी आहे। सो सेल थी कल जीअं सेल्स थियूं ऐं 2 ॾींहंनि खां पोइ खुलंदा, हाणे ज़ाहिर खुलंदा 2-3 ॾींहंनि में, इहो मुल्क हली नथो सघे। लेकिन ख़ामख़ा में हिकिड़ो माण्हुनि खे ॿिटो अज़ाब विझणु आहे। ऐं हीउ हिकिड़ो उहो ई रविश आहे जेका हुकुमरानी कंदड़नि ते ज़हननि में हुजे थी त यार अच्छा पोइ ॾिसूं था, डिले कयो, डेफर कयो, भले थकनि, हू किथां थकनि था, माण्हू थकनि था यार।